नौसी पूरे मुल्क जा मटियारी ज़िले जे नंढनि तोड़े वॾनि शहरनि में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत एहतराम सां मल्हाए पियो वञे। मटियारी में मरकज़ी रैली मूसा मस्जिद खां कढी वई। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे धरती टीवी मटियारी जो रिपोर्टर फरहान शेख। फरहान, रैली जे हवाले सां आगाह कजो। जी नाज़रीन, आलम इस्लाम जी हाँ मटियारी ज़िले में भी जेको हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत के हवाले से रैलियों कढियूं पियूं वञनि, नात ख़ाननि जूं महफ़िलूं कयूं पियूं वञनि। हींअर मटियारी शहर में जेको मरकज़ी रैली निकिती है मटियारी मूसा मस्जिद खां निकिती है, जेका मटियारी शहर के मुख़्तलिफ़ रूटनि तां थींदी मटियारी बाईपास पहुचंदी ऐं मटियारी बाईपास खां गाॾियुनि जी सूरत में जेका रैली खैबर बाईपास ताईं पहुचंदी ऐं खैबर बाईपास खां वापसि मटियारी जामिया गौसिया ताहिरिया मदरसे ते पहुचंदी। उते हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ुल्फ़ मुबारक जो दीदार भी करायो वेंदो। इहो मूंखे ॿुधायां त आशिकाने रसूल पारां वॾे जोश जज़्बे सां ऐं अक़ीदत और एहतराम सां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत जो इज़हार कयो पियो वञे। सिक्योरिटी के हवाले सां मूंखे ॿुधायां त SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम तमाम सख़्त कया विया आहिनि। ज़िले भर में 1433 पुलिस एहलकार मुक़रर किया विया आहिनि।